दौलतपुर में सिगा पारां ख़ानगी अस्पताल के सहकार से औरतुन के मर्ज़न बाबत कैंप लगाई वई। रिपोर्ट कर रहा है GM लाखो। सिगा दौलतपुर सफ़न ब्रांच पारां हैदराबाद जे निजी अस्पताल जे तावन सां हिक ॾींहं जे औरतुनि जे बीमारियुनि जी मुफ़्त मेडिकल कैंप लगाई वई। मेडिकल कैंप जो इफ्तिताह प्रोफेसर डॉक्टर फरहाना अंजुम कयो। हैदराबाद खां आयल औरतुनि जी बीमारियुनि जे माहिर डॉक्टरनि 150 खां मथे मरीज़नि खे चेक कयो। मरीज़नि जूं टेस्टूं ऐं अल्ट्रासाउंड करे मुफ़्त दवाऊं ॾिनियूं वयूं। उन मौके ते आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे प्रोफेसर डॉक्टर फरहाना अंजुम, डॉक्टर जमशेद खानज़ादा, जाम जावेद उन्नड़, प्रोफेसर इरशाद ओठो, मोहम्मद असलम पलीअ चयो त तेजा जेका आहिनि उहा गाइनी जे प्रॉब्लम सां त आहिनि, जीअं माहवारी जी ख़राबी आहे या नरनि जो सूर आहे ऐं इन्हनि जो ज़ाहिरी ॻाल्हि आहे क्योर पॉसिबल जेतिरो बि असांजी सुबुह जी डॉक्टर्स हिते WMO आहिनि उहा कवर कनि थियूं, पर फैसिलिटीज़ जो थोरो लेक आहे। उहा ज़रूरी आहे त हिते जेको पेशेंट अचे थो OPD सेटअप जे हिसाब सां एटलीस्ट कुझु फैसिलिटीज़ उन्हनि खे उहा अवेल करे सघनि। असां अॼु पंहिंजो सेटअप कयो, हुन में अल्ट्रासाउंड बि रखियो आहे ऐं जेतिरो बि असां कवर करे सघंदासूं त पेशेंट असांखां जेतिरो बि मुस्तफ़ी थी वञनि त सुठी ॻाल्हि आहे। ऐं वरी इंशाल्लाह फ्यूचर में बि असांजी कोशिशि हूंदी त हिते अची वरी कैंप कयूं। दौलतपुर जी जेको आहे लेडीज़ जे लाइ ख़ासि तौर पे फीमेल्स जे लाइ जेको तमामु बहितरीनु कैंप आहे त जीअं माण्हुनि में ख़बर पए जेका बि हुनजी जेका अल्ट्रासाउंड्स आहिनि या जेको ANC आहे PNC आहे जेका या हुनखे प्रॉब्लम्स आहिनि जेका गायनेकोलॉजी सां रिलेटेड आहिनि उनजी कंसल्टेंट असां वटि सगा जे ताउन सां असां वटि अॼु दौलतपुर RC में आई आहे। बैरारी में अहिड़ियूं कैंपूं थियणु खपनि ऐं सगा 97-98 खां दौलतपुर में कमु कंदी आहे, पर शाबाश आहे इन्हनि नौजवाननि खे जिन वरी पुरते पियल कम खे अॻिते वधायो आहे। ऐं ॾाढो ॿी-टी कैंप जेका मां ॾिसां पियो जीअं जावेद साहिबु हिते थियो आहे सदर सगा जो, त उनखे एक्टिव कयो अथसि। भई मां सम्झां थो त जीअं नौजवान खे मौक़ो मिलंदो ऐं वारे वारे सां ईंदा त सगा बि ॿियनि शहरनि वांगुरु घणो किरदारु अदा कंदी। असांजी जेकी कैंप लॻाई आहे गाइनी जी तरफ़ां लॻाई आहे, जेको ॿारहाड़ीअ जा औरतूं आहिनि उन्हनि जे लाइ खोड़ सारा मसइला आहिनि। उन्हनि लाइ असां प्रोफेसर जेके हैदराबाद मां घुराई आहे उहा आई आहे ऐं फ्री दवाऊं, फ्री चेकअप, अल्ट्रासाउंड या जेके ब्लड प्रेशर जूं टेस्टूं आहिनि या शुगर जूं टेस्टूं आहिनि। ऐं असीं चाहियूं था त जेके बि असांजा जेके दौलतपुर जो आवाम आहे या दौलतपुर जा जेके ग़रीब आवाम आहे उहे अचनि ऐं हिननि कैंपुनि मां फ़ाइदो वठनि। जेको घर वारा इलाइक़ा आहिनि, पाड़े जा इलाइक़ा आहिनि, या जेके ग़रीब आवाम आहे उन लाइ लॻाई आहे त जेके माण्हू हैदराबाद या कराची नथा वञी सघनि उतां जा डॉक्टर घुराए करे असां जेको जो सगा जे प्लेटफॉर्म तां हिते जेको टीम लॻाई आहे, इंशाल्लाह इहो फ़ाइदो थींदो। ऐं असीं उमेद था कयूं त अहिड़े क़िस्म जूं टीमूं, अहिड़े क़िस्म जो तव्हांजो आवाज़ TV वारनि जो सहकार बि असां गॾु रहंदो ऐं असीं गॾिजी कमु कंदासीं पंहिंजे इलाइक़े लाइ। हिन महांगाई वारे दौर में सगा दौलतपुर सफ़न पारां लॻायल मेडिकल कैंप कंहिं नेमत खां घटि न आहे, जंहिंमां ग़रीब ऐं बेपहुच माण्हुनि खे फ़ाइदो मिलियो आहे। GM लाखो, आवाज़ न्यूज़, दौलतपुर सफ़न।